तारीखी बोर्ड में बैरान टीचर एसोसिएशन के पानी साईं मंडाली का जते साहब को गुजारिश करूं साईं जो विषय देचन ए कारण जो इज़हार पेश कन बैरान टीचर एसोसिएशन वजूद साईं मंडाली जते खान 1987 में विधो इन साईं रिटायर आए सर्विस का पर असा सा वजूद दुनियो असा का हर वक्त दुआ गडू की है एसोसिएशन सिंध जा कयूं साथियों उस्ताद ऑफिसर साहिबान छोकरनि छोकरियुनि टेबलो पेश कया हुए सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम आज़ादीअ ते सभिनी दोस्तनि ॻाल्हायो आज़ादी जो ॾींहुं असांजे फ़ख्र जो ॾींहुं आहे इनके थोड़न लफ्ज़नि में बंदि कजे दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान इन खां वधीक को बि लफ़्ज़ जो ठही नथो सघे साईं जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे मुंहिंजी साईं जे वालिद साहिब सां ॿ महिरान जे पेट थियूं साईं जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे ॿ लफ़्ज़ उस्तादनि जे बारे में चवंदुसि सर्विस स्ट्रक्चर जैसे मुतालबो किया तारीना मुतालबो मेहरबानी करे वज़ीर आला सिंध ताईं इहो मुतालबो ज़रूरु पहुचो वञे साईं जे तवसुल सां उन खां पोइ मां बि एडीओ एजुकेशन 19 ग्रेड में रिटायर आहियां तजुर्बो रखां थो 45 साल जो अॻ में जेको साईं सुपरवाइज़री सिस्टम हो न उहो बहितर सिस्टम हो तालीम लाइ बि उस्तादनि लाइ हाणे साईं सरदार शाह साहब रोज़ानो नवां नवां तजुर्बा थो करे ऐं उहे तजुर्बा पाकिस्तान जो तालीम जे बहितरी लाइ मां नथो सम्झां बल्कि बदतरी लाइ सम्झां थो हाणे मां हिकु मिसाल ॾियां जिते झंगल में स्कूल आहिनि उते न टावर आहे न सिग्नल आहिनि उहे उस्ताद कीअं फेस रजिस्ट्रेशन कराइनि उते छा उन्हनि सां हशर हूंदो हाणे उहे ख़ौफ़ में आहिनि त असां नौकिरी हली वेंदी उन खां पोइ असां रुगो उस्ताद चोर छो आहियूं मगी साहब ॾाढो भली तकलीफ़ कई असां उस्ताद चोर छो आहियूं उस्तादनि ते ज़ोर छो आहे फेस रिकार्ड करायो बायोमेट्रिक करायो छा उस्ताद अॼु बि जेके यूनिवर्सिटी ऐं कॉलेजनि में ऐं बोर्डनि में पोज़ीशन हासिल कनि था उहे गवर्नमेंट जा उस्तादनि जी पोज़ीशन आहे प्राइवेट उस्ताद जी का बि पोज़ीशन कान्हे मगी साहिब खे मां दाद थो ॾियां त हुन जा हक़ीक़त ऐं सही ॻाल्हि ऐं उस्ताद खे हिते एॾो चोर सम्झी कमज़ोर कयो वियो आहे ॾाढो अफ़सोस थो थिए पियो उस्ताद खे एॾो हिते कमज़ोर कयो उस्ताद पढ़ाए ॾिठो उस्ताद इलेक्शन जो ड्यूटियूं बि करे उस्ताद खां हर ड्यूटी वरिती वञे थी पर उस्ताद खे चोर सम्झो घोषणो आहे घोष्ट बि तरह खड़ा मथे इल्ज़ाम ॾिना था पर न थी सघे थो 50% हुजनि अक्सरियत उस्ताद जेके आहिनि महिनती तालीम सम्झो अला सां तव्हांखे ख़ुशि करे मूंखे उमेदु आहे तव्हां असांजा इहे ख़्यालात सिंध पहुचाए बढ़िया